लाड़ बचायो तहरीक जे सर ते आबादगारनि सियासी समाजी ऐं वापारी तंज़ीमनि जे समें कारकुननि बदीन जे पीर चौक ते धरणो हणी सेडा डायरेक्टर जो अलामती जनाज़ो खणी खेसि बाहि ॾेई बदीन खां हैदराबाद कराची मिठी रोड बंदि करे छॾियो, जंहिं सबबि रस्तनि जे ॿिन्ही पासनि ते समय गॾियूं बीह रहियूं। इन मौक़े ते अॻूणे आपाशी सेक्रेटरी मीर मोहम्मद परिहाड़, अज़ीज़ ॾेरो, शाहनवाज़ सियाल, पीरू छाणी, पीर पप्पू शाह, अब्दुल्ला चांडियो ऐं ॿियनि चयो त कोटड़ी बैराज ते 90,000 क्यूसेक खां वधीक पाणी मौजूदु आहे। उन हूंदे लाड़ जे वाहन जे टेलनि में पाणी जो गेज फुट खां 2 फुट हली रहियो आहे। फुलेली पलटण बावजूदि धिका हेठि पाणी नथा छॾनि, जंहिं करे 7 लख एकड़ ज़मीन बंजर थी रही आहे। हिननि चयो त हिन साल बि असांखे मिलंदड़ अप्रैल वारो पाणी नारा कैनाल खे गैर क़ानूनी ॾिनो वियो। उते असांजे हिसे जे पाणी ते 2 लख एकड़ फुटियूं पोखियूं वयूं ऐं हिते सारियुनि जे मुंद में बाक़ी 66 ॾींहं बचा आहिनि, अञा पाणी न आहे। हिननि चयो त धिका बदीन लाइ डेथ वारंट आहिनि, उन्हनि खे हटायो वञे ऐं डायरेक्टर सीधा खे हटाए गिरफ़्तार करे लखें हारियुनि जा फसल तबाह करण जो केस हलायो वञे। हुननि चीफ जस्टिस पाकिस्तान ऐं चीफ जस्टिस सिंध खे अपील कई त हू बदीन जे पाणी जी चोरी ऐं धाड़नि ख़िलाफ़ जुडिशनल मॉनिटरिंग कमीशन क़ाइमु करे। सखर खां बदीन ताईं समूरनि वाहन ते रेंजर्स मुक़ररु करे पाणी चोरनि ऐं इरीगेशन कानून जी भञकड़ी करे 33 सैकड़ो खां वधीक ज़मीनूं आबाद कंदड़नि ते केस दाख़िल करे।